जी जतियाल साहब ॾाढी ज़बरदस्त अंदाज़ में डिस्कस हली रहियो हुयो असांजा नौजवान ऐं फ्यूचर ऐं असां जॾहिं लाइब्रेरीज़ जी ॻाल्हि कयूं था कंटिन्यूटी जी ॻाल्हि कयूं था प्लीज़ को भी दुनिया जो कम आहे उहो कामयाब तॾहिं थिए थो जॾहिं उन में तसलसल हुजे थो। यकीनन यकीनन तसलसल सां मुसलसल दुनिया जा जेके मुल्क कामयाब आहिनि उन जूं पॉलिसियूं तसलसल सां हलनि थियूं। माना नई हुकूमत अची थी उन में ब्रेकअप नथो अचे उन्हनि जी पॉलिसियुनि में। हाणे असां जी जेका स्टडी आहे उहा बि उन तसलसल घुरे थी। कहिड़ो बि तव्हां सब्जेक्ट खणो उन में जे तव्हांखे कंटिन्यू डेली 2-3 कलाक स्टडी उनखे नथा कयो न तव्हांजो पोयों कमु जेको साल जो थियल आहे उहो बि तव्हांजो विसरी वेंदो। मुंहिंजी नौजवाननि खे इहा गुज़ारिश आहे त भई जंहिं बि तव्हां डिपार्टमेंट में पढ़ो था उनखे पंहिंजो सम्झी करे राति ॾींहुं हिकु कयो। जेसिताईं तव्हां उन्हनि जी टारगेट खे सही अचीव करण लाइ सुठी महिनत न कंदव न बाईपास जा चकर छॾे ॾियो। काफ़ी असांजा नौजवान आहिनि 50% अहिड़ा जेके चवंदा आहिनि बाईपास में अचूं कंहिं टीचर खे मिंथ कयूं कंहिं जेको आहे सो बोर्ड ॾे वञूं को कीअं माना बाईपास जे चकर में निकिरण जे चकर में पर उहा फ्यूचर न आहे उहो फ्यूचर न आहे उन्हनि जो। बिल्कुलु तव्हां सुठी ॻाल्हि कई आहे पर मां पेरेंट्स खे बि रिक्वेस्ट करणु चाहींदमि त अव्हां जो औलाद आहे ऐं ऑब्वियसली असां वटि न हिकिड़ो मुख़्तसिर मख़सूस पाण वक़्तु ॾिसी रहिया हूंदा आहियूं। अव्हां जा सिबलिंग्स हुजनि अव्हां जो औलाद हुजे अव्हां हुनखे प्रॉपर वक़्तु ॾींदव त पोइ हू जेको आहे न बाद में रिज़ल्ट्स ॾियणु शुरू कंदो। केतिरो टाइम हूंदो आहे माना हिकिड़ो त स्टार्टिंग में ॿार जी परवरिश हुजे थी स्कूलिंग हुजे थी कॉलेज ताईं तव्हां उन्हनि जो प्रॉपर ख़्यालु कयो था केयर कयो था उन खां पोइ यूनिवर्सिटी में जॾहिं हू एनरोल्ड थी वञे थो त हू कैपेबल हूंदो आहे तमामु शयूं हू सम्झण जे लाइक़ु हूंदो आहे ऐं पोइ ज़िमेदारियुनि जो अहसासु हुन में पैदा थियणु शुरू थींदो आहे। सो प्रॉपर जेकॾहिं वालिदेन जी वॾनि भेणुनि जी भाइरनि जी सरबराही हूंदी त उन में जेको नौजवान आहे जेका न्याणी आहे जेको अव्हां जो बच्चो आहे उहो सुठे तरीक़े सां सभिनीनि शयुनि खे ऑन करणु सिखंदो ऐं बाद में उन जा जेके आउटपुट्स हूंदा उहे ॾाढा सुठा हूंदा मुस्बत हूंदा पॉज़िटिव हूंदा पंहिंजे समाज जे लाइ पंहिंजे घर जे लाइ पंहिंजी ज़िंदगी जे लाइ।